ही ऐं साईं हालार जे सुवाल जे नतीजे तौर ते ही वीडियो रिकॉर्ड कयां पियो ऐं सुवाल एतिरो गंभीर आहे जो मूंखे 2-3 महीना काफ़ी सोचणो पियो त हिन सुवाल खे कहिड़े तरीक़े सां या कीअं तव्हां ताईं पहुचाए सघां। सो इन में वॾी जेका दिक़त थिए पई जेका मूंखे मुश्किल थिए पई उहा इहा ई त जेके इमेजिस आहिनि छो त आवाज़ या ॻाल्हि चवंदा आहिनि त 1000 लफ़्ज़ ॻाल्हाइजनि हुनखे हिकिड़ी तस्वीर ॾेखारिजे त मतिलबु मक़सदु जेको आहे सो पूरो थी थो वञे। सो इन जे करे ज़रूरी हो त ख़ासि तौर ते गूढ़ा ख़्याल अहिड़ा ख़्याल जिन खे माण्हू जॾहिं जिन ते सोचे थो उन्हनि ते डीप उन्हनि खे ॾिसे थो त पोइ हिकिड़ो हैरत जो दरिया हिकिड़ो हैरत जो समुंड जेको आहे सो साम्हूं अचे थो। पोइ माण्हूअ खे ख़बर कान थी पए त उहो जंहिं शइ ते ॻाल्हाए थो उहा हिकिड़ी पंहिंजी जॻह ते अलॻि शइ आहे या उहा हिकिड़े वॾे सिस्टम जो हिकिड़ो हिसो आहे। सो जॾहिं उहो सिस्टम जे हिसे जे तौर ते नज़र अचे थो त पोइ सम्झ में नथो अचे त पोइ कहिड़े हिसे ते पहिरीं ॻाल्हाइजे ऐं कहिड़े हिसे ते पोइ ॻाल्हाइजे करे इन करे बहितर आहे त उन पूरे सिस्टम ते पहिरीं ॻाल्हाइजे उन आउटलुक ते ॻाल्हाइजे उन जो जेको बुनियादु आहे उन जो जेको बेसिस आहे उन ते ॻाल्हाइजे। इहो सब्जेक्ट हक़ीक़त में फिलॉसफी जो सब्जेक्ट आहे पर उन जा ॿ रुख ऐं फिलॉसफी जा तमामु घणा ॿिया रुख बि आहिनि पर ॿ रुख जेके आहिनि ऐं साइंस पता त ख़ुदि हिकिड़ी फिलॉसफी आहे। सो पर उन जा जेके फ़लसफ़े जा जेके ॿ रुख आहिनि उहे आहिनि ऑन्टोलॉजी ऐं एपिस्टेमोलॉजी। त असां जेको आहे सो ॼाणूं कीअं एपिस्टेमोलॉजी असां ॼाणूं कीअं था ॼाण छा आहे ॼाण थी सघे थी नथी थी सघे उन ते जेको आहे सो असां काफ़ी पंहिंजा जेके आहिनि से ख़्याल पेश कया आहिनि। छा ॼाण जेके आहिनि जेके असां बातनी ॼाण का शइ आहे ऐं जेकॾहिं उहा आहे त उहा छा कंहिं फिज़िकल शइ ते आधारियल आहे या उहा पाण इंडिपेंडेंट आहे ऐं अहिड़े क़िस्म जा ॿिया घणा सवाल पर हिकिड़ी ॻाल्हि में सभु मुतफ़िक़ आहिनि त बातनी एक्सपीरियंस जेके आहिनि हर माण्हू जा पंहिंजा पंहिंजा थी सघनि था पर जेको ज़ाहिर जेको एक्सटर्नल आहे उहो जेको आहे सो सभिनी माण्हुनि ते तक़रीबन यकसां हैसियत सां उन ते इम्पैक्ट करे थो उनखे एक्सपीरियंस थिए थो ऐं पोइ उन एक्सपीरियंस जे आधार ते गॾियल एक्सपीरियंस जॾहिं मिले थो इहा हिकु डेमोक्रेसी न आहे पर उहो एक्सपीरियंस बार बार तव्हांखे एक्सपेरिमेंट जे ज़रिए जेको आहे हासिलु करिणो पवंदो ऐं उहो जॾहिं एक्सपीरियंस बार बार एक्सपेरिमेंट जे ज़रिए ऐं जेकॾहिं तव्हां का शइ ॾिठी आहे त उहा सभु शइ सभु माण्हू जेको आहे या सभु ॿिया जेके ॾिसण वारा शायदि जेके आहिनि उहे उहे ॾिसी सघनि। सो इहो आहे एपिस्टेमोलॉजी ऐं साइंस जेका आहे उहा इन एपिस्टेमोलॉजी में इन ते आहे त हिकिड़ी रियलिटी आहे इंटरनल रियलिटी खे असां छॾे था ॾियूं उहा असांजो सब्जेक्ट कोन्हे को पर जेका एक्सटर्नल रियलिटी आहे उनखे सम्झण जी जेका कोशिशि कयूं असां उहो आहे साइंस ऐं उहा उन में जेका फिलॉसफी आहे उन में ऐं पोइ साइंस उनखे नालो ॾिनो फितरत जो नालो ॾिनो। फितरत जेका हिन सॼी काइनात जे अंदरि मौजूदु आहे ऐं उहा जीअं उन में तब्दीली अचे थी जीअं उन में लकाव थियनि था जेके असां पंहिंजे इन तजुर्बनि ऐं मुशाहिदनि जे ज़रिए हासिलु कयूं था ऐं उन इल्म खे जेको असां उन जे ज़रिए हासिलु कयो आहे उन खां पोइ असां ॾिसूं त इहे सभु शयूं छा आहिनि ऐं पोइ वरी जॾहिं छा जो सुवाल थो अचे त पोइ वरी इहो ऑन्टोलॉजी जो सुवाल थी थो वञे जेको इहो ॾिसे थो त इहो जेको हुजणु आहे वजूद जेको आहे सो उहो बज़ात ख़ुदि छा आहे। साइंस इन मामले में वजूद जेको आहे सो उनखे सम्झे थी जेको असांखे या त पंहिंजनि हवासनि जे ज़रिए सिधो संहुं मिली सघे ऐं जेकॾहिं उहो पंहिंजनि हवासनि जे ज़रिए सिधो संहुं नथो मिले त उहो असांजे गॾियल एक्सपेरिमेंट्स ऐं गॾियल जेके असांजा तजुर्बा आहिनि जेके असां कयूं था जिन में शयूं हिक ॿिए सां असरअंदाज़ थियनि थियूं ऐं उन जा नतीजा थियनि था जिन खे असां प्रिडिक्ट करे सघूं ऐं जेके सुठो ऐं पोइ उन जे मुतालिक़ असां हिकिड़ो जेको आहे सो मॉडल ठाहियूं। सो इहो असांजो पोइ वर्ल्ड व्यू ठहंदो आहे। त असां जेको आहे सो हिकिड़ो साइंस जो वर्ल्ड व्यू आहे जेको इंटायरली सिर्फ़ु हिन मादी दुनिया जे बारे में आहे ऐं ॿियो वर्ल्ड व्यू असांजो आमतौर ते उहो हूंदो आहे जेको असांजो दाख़िली वर्ल्ड व्यू हूंदो आहे जेको सम्झंदो आहे त हीउ सभु जेको थिए पियो
उहो इन जे करे थिए पियो छाकाणि त इहो को हिकिड़ो एक्स्ट्रा डायमेंशनल का शइ आहे जेका जंहिं इहो सभु कुझु ठाहियो आहे इहो सवलो आहे हिनखे सम्झणु। इन जे करे उहो जेको वर्ल्ड व्यू जेको साइंस वारो वर्ल्ड व्यू आहे उनखे सम्झणु थोरो ॾुखियो आहे छाकाणि त उन ते थोरो दिमाग़ु लॻाइणो थो पए, उन ते पंहिंजी सोच ठाहिणी थी पए। सो इहो हिकिड़ो नंढिड़ो इंट्रोडक्शन हुयो। हाणे मूं काफ़ी हिन में कयो पर ज़ाहिर आहे इहो मुमकिन कोन्हे त ईअं थी सघे। सो हाणे इहो मुंहिंजो पहिरियों एलिमेंट आहे हिन में। थैंक यू।